सालें पट रिपोर्ट। ह्यूमन राइट्स यूनिटी फाउंडेशन पाकिस्तान मिनियारती वंग जी राहिल यूहाना पारां इंसान हक़ूक़ एवर्नेंस सेमिनार थियो, जंहिंमें सरपरस्त आला प्यारो खान पुलपोट्रो, मरकज़ी चेयरमैन एडवोकेट इलाही बख्श मीतलो, सीनियर वाइस चेयर परनसापा जुबैदा गांगरो, जनरल सेक्रेटरी अब्दुल मजीद मीतलो, राशिदा कादरी आराइन मैडम संगदा मंगी, सक्कर डिवीजन जे सदर आबिद अली मीतलो, नायब सदर मोहम्मद अली मेमण, यूनुस बारो, हाफिज गुलाम मजतबा जंगीजो और इरफान मंगी, गुलाम हुसैन मुगल, मुजफ्फर शाह ऐं बिन शिरकत कई। पंडाल में पहुचण ते महिमाननि मथां गुलनि जी वर्खा कई वई। बहितर कारकिरदगी ते कारकुन खे कारदगी सर्टिफिकेट पिण ॾिना विया। उन मौके ते ख़िताब कंदे मरकज़ी चेयरमैन एडवोकेट इलाही बख्श मीतलो चयो त जिते बि इंसानी हक़नि जी लताड़ थी त असां मज़लूम सां गॾु हूंदासीं। असांजो मक़सदु ग़रीब ऐं बेपोज माण्हुनि सां आहे। असांजी लेडीज़ जेके बहादुर भेनर असांजूं ॾिसो तव्हांजे ॻोठ में पुछो हुते जिते बि औरतुनि सां ज़ुल्म थिए थो या भले ॿाहिरनि सां ज़ुल्म थिए थो, इहे भेनर असां सां गॾु एहतिजाजनि में रोडनि में ऑफिस वटि गॾु आहिनि। असांखे फ़ख़्रु आहे पंहिंजे